सिंध धरती न्यूज़ हिंगोरजा रिपोर्टर फरहान सहतो। सगियूं वासी बिटा यूनिट क़ौमी अवामी तहरीक जो सदर फरहान मंगणेजो ऐं वसीम सहते जी बाज़ारबी लाइ 8 ॾींहं बि इतिजाज। सगियूं वासी बिटा यूनिट क़ौमी अवामी तहरीक जो सदर फरहान मंगणेजो ऐं वसीम सहते जी बाज़ारबी लाइ 8 ॾींहं बि इतिजाज। सगियूं वासी बिटा यूनिट क़ौमी अवामी तहरीक जे सदर फरहान मंगणेजो ऐं वसीम सहतो जी बाज़ारबी लाइ 8 ॾींहं बि इतिजाज जी कोशिशूं जारी, पर को भी पतो न पियो। असां आला ऑफिसर, आर्मी स्टाफ, वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं असां भाउ फरहान ऐं वसीम के आज़ाद करे संदसि मथां जेके इल्ज़ाम आहिनि उहे पधरा कया वञनि। आज़ाद कयो वञे। अॼु 8 ॾींहं आहे असांजे नौजवाननि जी का ख़बर न पई आहे, को पतो न लॻो आहे। असीं आला अमलदारनि ऐं ॿियनि खे वसवरनि खे गुज़ारिश था कयूं त असांजे नौजवाननि खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे, असांजूं परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। रात फरहान मंगणेजो, फ़कीर मोहम्मद फरहान मंगणेजो ऐं वसीम सहतो खे कराची सफूरा चौरंगी में जेको आहे नामोलम माण्हुनि खंभे गुम करे छॾिया, जंहिंजो हिन टाइम ताईं कोई बि पतो न पइजी सघियो आहे। जंहिंजा माना हीअ 8 ॾींहं आहे सरापा एहतजाज आहिनि। एहतजाज कंदा रहंदा, मुख़्तलिफ़ प्रेसनि ते, मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ हंधनि ते दावो कंदा रहंदा, रड़ी कंदा रहंदा, पर उनजो कोई बि हिन वक़्त ताईं जाइज़ो, कोई बि हिन वक़्त ताईं रिज़ल्ट न निकितो आहे। असांजा 2 छोकिरा फ़कीर मोहम्मद उर्फ़ फरहान नाले ऐं वसीम, इहे 2 छोकिरा 14 अगस्त जी राति घरां निकिता मज़दूरीअ जे ख़ातिर। उहे 2 छोकिरा गुम थी विया आहिनि। उहे महिरबानी करे जंहिंखे बि आहिनि उहे वज़ीर आला सिंध खे, वज़ीर आज़म खे, सदर खे, चीफ ऑफ आर्मीअ खे ऐं DC खे, सभिनी खे असां आगाह था कयूं त महिरबानी करे इहे 2 छोकिरा असांखे आज़ादु कराए ॾियनि ऐं असांजा गुम थियल आहिनि हुननि जा पीउ मां तमामु बेहोश हालत में आहिनि। महिरबानी करे हुननि जे वारसनि जी इहा परेशानी ख़तमु कयो।